नाज़रीन, बावड़ो वेझो नींगर पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजे वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कंदे पुलिस वटि रिपोर्ट दाख़िल कराई वई। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ग़ुलाम कंबर बूहड़। जी ग़ुलाम कंबर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी तफ़सीली ॻोठ शमश छपरी जो रवासी जेको नींगर हुयो, जेको मोटरसाइकिल ते जेको पंहिंजे शमश छपरी खां उबौड़ शहर सामान वठणु अची वियो, कल्ह जेको अगाह वजे निकितल हुयो, जेको गुम थी वियो, जंहिंखे वारसनि जी ॻोल्हा बावजूदि जेको हुननि खे हथु न आयो, जंहिंखां पोइ वारस पारां मुबीन अगवा जो शक ॼाणायो वियो आहे। जेको वारिस जो जेको पीउ सां गॾु जेको उते जेको ॿोड़ थाणे ते पहुता, हिते हुननि एनसी दाख़िल कराई आहे, पर वारसनि पारां ॿोड़ निश्चित पुलिस क्लब पहुची जेको सख़्तु एहतियात बि कयो आहे। उन्हनि चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि जो SHO जेको ॿोड़ो आहे, उनजो रवैयो उन्हनि वारसनि सां दुरुस्त न हुयो, उन ते असांजो नींगर गुम थी वियो आहे। असां सख़्तु जेको हिन ते परेशान आहियूं, पर ॿोड़ो पुलिस असां सावण करण लाइ तयारु न आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿोड़ तालुके में हिन टाइम जेको अगवान जो जेको तादाद आहे, जेको अगवा थियल आहिनि, उहो 5 थी वियो आहे। हिन टाइम ताईं उन जेके मुगरी अगवा थियल आहिनि, जेके उन्हनि लाइ पुलिस ॿोड़ो पुलिस या डिस्ट्रिक्ट पुलिस को बि अहिड़ा उपाउ न वरिता आहिनि जेके उन्हनि खे बाज़ियाब करनि। उन्हनि जे घरनि में हिन टाइम जेको आहे मायूसी जो आलम ठहियलु आहे। जी ग़ुलाम कंबर, अवां जी महिरबानी।